आस्क मुफ्ती मुजीब रहमान। साईं कुछ टाइम पहिरियां असांजो रिश्तेदार इंतकाल करे वियो ऐं उन खां पोइ मुसलसल ख़्वाब में अचे थो ऐं चवे थो मां पंहिंजी क़बर में ज़िंदा आहियां। इन जी हक़ीक़त छा आहे? छा उनखे कढियो वञे? न साईं, कढियो कंहिं एतबार सां न वेंदो। जेकॾहिं कोई बि बंदो मरी वियो आहे, काफ़ी मूंखां सुवाल साथियुनि बार बार पुछा कया त साईं असांजे रिश्तेदार कंहिं बंदे चयो त मुंहिंजो पीउ गुज़ारे वियो आहे, कंहिं बंदे चयो त मुंहिंजी माउ गुज़ारे वई आहे, उनखे हफ़्तो बि न थियो आहे। उहो बार बार हिकिड़ो ॾींहुं ख़्वाब में न बल्कि मुसलसल ख़्वाब में अचे थी त मां क़बर में ज़िंदा आहियां ऐं मूंखे कढियो वञे। त इन जी ताबीर छा आहे? मां चयो हिनखे कंहिं क़िस्म जो कोई बि न कढियो वेंदो। इब्न सीरीन रहमतुल्लाह अलैह फरमायो, कोई बि अगरि जेकॾहिं बंदो मरी वियो आहे, अगरि उहो बंदो मदद घुरे थो, यानी ख़्वाब में अहिड़ी कंडीशन करे थो उहो तव्हां खां मदद थो हासिलु करे, फरमायो उनजे लाइ को सदका ख़ैरात करे छॾियो। मालूम थिए थो उहो कंहिं न कंहिं तकलीफ़ में आहे पोइ ते। बाक़ी हे जेको बार बार ख़्वाब में अचण त मां क़बर में ज़िंदा आहियां मूंखे कढो, त कंहिं क़िस्म जो कोई बि कढियो न वेंदो, कोई बि कढियो न वेंदो। कढणु तो ई न मरी वियो। अगरि बिल फ़र्ज़ खणी दुनिया जे अंदरि ज़िंदा बि हुयो न, घणा माण्हू चवंदा आहिनि साईं उहो मुंझी वेंदो आहे इंसानु, ख़बर न पवंदी आहे। हिन टाइम माहिर असांजा डॉक्टर आहिनि, अहिड़ी मशीनरी आहे जो उन मशीन खे लॻाए करे चङी तरह मालूम थींदो आहे हे बंदो हाणे बसि वियो, इंतकाल करे वियो। त इहे जेके बार बार ख़्वाब ईंदा आहिनि, त उन ख़्वाब जेके साथियुनि खे अचनि था, जेकॾहिं अगरि कंहिंजी औलाद आहे या पीउ ख़्वाब में अचे थो या माउ ख़्वाब में अचे थी, त उन्हनि खे खपे त उहे उनजे लाइ सदका जारी कनि, सदका जारी कनि। सदका शायदि जारी जे अंदरि घणियूं शयूं अचनि थियूं। किथे मस्जिद में ठहिराइण में हिसो वठनि, किथे मस्जिद में क़ुर वठी ॾियनि, किथे मदरसे में तालिब इल्म पढ़नि था उनजे मथां को ख़र्चो ॾेई छॾनि, या किथे मस्जिद आहे ऐं उते फ़रासनि जी ज़रूरत आहे या पखनि जी ज़रूरत आहे। बहरहाल इहे सभु जेके नेकियूं आहिनि इहे इंशाअल्लाह अल्लाह ताला उन्हनि ताईं पहुचाईंदो आहे। अहिड़ा कोई बि ख़्वाब अगरि कंहिं साथी खे अचनि त उन्हनि जो इहो ई हल आहे त क़बर मां कंहिं क़िस्म कोई बि कढियो न वेंदो, बल्कि उनखे कंहिं क़िस्म जी का तकलीफ़ पहुतल आहे ऐं उनजे लाइ जेतिरो तव्हांखे वुसअत थी सघे सदका जारी कयो उनजे लाइ। साईं मर्द हज़रात जॾहिं बि जुमे जी निमाज़ मस्जिद में 2 रकातूं पढ़ंदा आहिनि, छा औरतूं बि घरनि में 2 रकातूं पढ़नि या 4? अच्छा, इहा ॻाल्हि यादि रखणु खपे त औरतूं घर में 4 रकातूं पढ़ंदियूं। असां हिते जेको 2 रकातूं पढ़ूं था न, उन में असां ख़ुतबो जेको आहे पढ़ूं था ऐं जुमे में हुकुम बि इहो आहे त रकातूं जेको पढ़ी वेंदियूं उहे 2 रकातूं पढ़ी वेंदियूं जमात सां। बाक़ी औरत जेकी घर में नमाज़ पढ़ंदी उहा 2 रकातूं न पढ़ंदी। इहे 2 रकातूं ख़ासि हिते मस्जिद सां ऐं जुमे सां आहिनि। औरतूं घर में 4 रकातूं ज़ोर वारी पढ़ंदियूं। जीअं हुकुम आहे न, कोई बंदो जुमे ते अचे पियो पर लेट थी वई ऐं जुमे जी नमाज़ थी वई, त हाणे उहे पुछा कंदा साईं असां छा पढ़ूं, त उहे ज़ोर वांगुरु नमाज़ पढ़ंदो न। त औरतूं जीअं जो सवेर आज़ान थी वई आहे न, 1:45 बजे आज़ान जीअं थींदी आहे, इन टाइम बि जुमे जी नमाज़ घर में यानी ज़ोर पढ़ी सघनि थियूं। बाद में बि पढ़ी सघंदियूं, भले जुमे नमाज़ हिते थी वञे त बाद में बि घर में, पर पढ़ंदियूं केतिरियूं रकातूं? 4 रकातूं पढ़ंदियूं। छाजे करे त इहो जुमो जेको आहे इहो जेकॾहिं औरत बिल फ़र्ज़ जमायत में शिरकत कई आहे, जीअं काफ़ी औरतूं असांजूं हितां वेंदियूं आहिनि उमिरि ते वयूं, त हरम में जीअं जो उन नमाज़ पढ़ी त हरम में यकीन तौर ते उन्हनि खे 2 रकातूं जमायत सां गॾु पढ़णियूं पवंदियूं। मस्जिद नबवी में पढ़ियूं त उते बि उनखे जुमे जी नमाज़ 2 रकातूं पढ़णियूं पवंदियूं। बाक़ी हिते जेको पंहिंजे घरनि में 4 रकातूं ज़ोर वांगुरु औरतूं नमाज़ पढ़ंदियूं। साईं सेड़ जो खाइणु हलाल आहे या हराम? अच्छा, सेड़ जेको आहे उहो हलाल आहे। बाज़ औक़ात जी तबियत जेको आहे बंदनि जी माइल न थींदी आहे। मां बि जॾहिं पहिरियों सभ खां पहिरियां किथे मदरसे में वियुमि त उते हिकिड़ो उस्ताद जेको आहे सेड़ खे ज़िबह पियो करे, त मां चयुमि साईं छा भला हे हलाल आहे? चई बिल्कुलु हलाल आहे, हदीस मां जेको आहे हिन जो सबूत आहे ऐं हिनखे बिल्कुलु जेको आहे खाधो वेंदो आहे, कंहिं क़िस्म में कोई बि जेको टेंशन न आहे। हा, काफ़ी दुनिया जे अंदरि शयूं अहिड़ियूं आहिनि जंहिं ते तबियत माइल न आहे थींदी। तबियत माइल नथी थिए न, त तव्हां उनखे हराम जो हुकुम नथा लॻाए सघो। जीअं ॾिसो काफ़ी बंदा सेड़ न खाईंदा। मां पाण पंहिंजो ज़ाती हिकिड़ो रायो ॿुधायां त मां सेड़ जो गोश्त न खाईंदुमि। छाजे करे त हलाल बिल्कुलु आहे, पर मुंहिंजी तबियत हिनखे माइल नथी थिए। ऐं सेम काफ़ी अहिड़ा बि नौजवान जेके मच्छी बि न आहिनि खाईंदा, काफ़ी अहिड़ा बि नौजवान आहिनि जेके मुर्गी फार्मी जो गोश्त बि न आहिनि खाईंदा, त उन न खाइण में हुकुम इहो न लॻंदो त इहा हराम आहे, बल्कि ईअं चयो वेंदो त इहा जेकी शइ आहे मुंहिंजी तबियत ते मैच नथी थिए, इन करे मां नथो खावां। त सेड़ जेको आहे उहो हलाल आहे बिल्कुलु। इन जे बारे में रिवायतूं बि जेको काफ़ी मौजूदु आहिनि।
साईं मैयत खे कुल्लो ॾियणु वक़्तु छा कलमा शहादत पढ़णु ज़रूरी आहे? ज़रूरी कंहिं क़िस्म में कोई बि न आहे। मैयत खे कुल्लो ॾियण में पोइ चवंदा कलमा शहादत, इन खे बंदा ज़रूरी न सम्झनि, फ़र्ज़ु न आहे। हा कोई बंदो ज़िक्र जे एतबार सां पढ़े थो त ठीकु आहे, कोई मसइलो न आहे। मां ज़िक्र जे एतबार सां पढ़ंदो कलमा शहादत, त कंहिं क़िस्म में कोई बि टेंशन न आहे। बाक़ी कुल्ले ॾियण में बंदा इन खे ज़रूरी न सम्झनि। अब कुल्लो ॾिसो हाणे तोखे ज़रूरी जेको कलमा शहादत पढ़णो पवंदो न, ज़िक्र जे एतबार सां जेकॾहिं कोई बि बंदो पढ़े थो त ठीकु आहे, उहो पढ़े, अलाह ताला इन खे अजुर ॾींदो। बाक़ी कुल्ले ॾियण में कलमा शहादत पढ़णु लाज़िम ऐं फ़र्ज़ु इन खे जेको न सम्झो। हा साईं, लाज़िम ऐं फ़र्ज़ु इन खे बंदो कोई बि सम्झण जी कोशिशि न करे। हा बाक़ी ज़िक्र आहे, जीअं ॾिसो हिते मां मस्जिद में वेठो आहियां, हिन टाइम मां कयां थो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह, त इहो मां किथे बि करे सघां थो। सुबहान अल्लाह वल्हम्दुलिल्लाह, इहो मां किथे बि करे सघां थो। त अहिड़ी तरह कुल्ले ॾियण जे टाइम जेकॾहिं कोई बंदो ज़िक्र करे थो, कंहिं क़िस्म में कोई बि टेंशन न आहे। हा इन खे ज़रूरी जेको न सम्झो वञे। साईं जनाज़े निमाज़, साईं जनाज़े जे अॻियां हलणु कीअं आहे, उनजी वज़ाहत कयो। जनाज़े जे अॻियां हलणु जेकॾहिं मजबूरी आहे त बंदो हली सघे थो। जनाज़े जे अॻियां मजबूरी आहे, हाणे बाज़ोक़त असांजे रस्तनि खां जनाज़ा गुज़र कंदा आहिनि, त पोइ काफ़ी माण्हू इन ख़ौफ़ में, को मरीज़ तव्हां सां मोटरसाइकिल ते गॾु आहे, कार ते तव्हां सां गॾु आहे, ऐं तव्हांखे फौरी तौरु इस्पताल पहुचणो आहे, त पोइ काफ़ी बंदा चवंदा आहिनि यार मैयत खां अॻु असां कीअं कढूं, मैयत खां अॻु कीअं कढूं। मैयत खां अॻु कढी सघो था, कंहिं क़िस्म में कोई बि टेंशन न आहे, कोई बि मसइलो न आहे। जेकॾहिं तव्हां रस्ते खां गुज़र थियो, हाणे रस्ते सां वञे थो, मैयत खणी था वञनि, हाणे तव्हां एमरजेंसी में आहियो, मोटरसाइकिल ते को मरीज़ तव्हां सां वेठो आहे, अगरि इन जनाज़े जे आसिरे वियो त पोइ माज़अल्लाह पोइ तव्हां हिन जो न जनाज़ो वञे वरी, त इन एतबार सां हिनखे महल सां वञी करे इस्पताल में पहुचायो। भले मैयत जे आॾो ई तव्हां गुज़र कयो, कोई बि टेंशन न आहे। पर मैयत आॾो वञे थी क़ब्रिस्तान में, सभ खां पहिरियां चंद बंदनि खे ॿियनि खे पहुचणो आहे, जीअं क़बर जी कुझु सेटिंग करे वठनि, त उहे बि मैयत जे आॾो गुज़र करे सघनि था। बाक़ी हे आदाब में आहे, त आदाब में इहो हुकुम लॻायो वियो आहे त मैयत जेको आॾो हुजे, बक़ायो जेको मैयत मजमू पोयां जेको मजमू हले थो, उहो सभु जेको आहे पोइ थी हलनि, तव्हांखे ख़बर पए त बाबा हे लाश वञे थो। बाक़ी जेकॾहिं रस्ते में अहिड़ी ज़रूरत पइजी वई, को तव्हां सां एमरजेंसी आहे, त पोइ काफ़ी बंदा लाराईंदा आहिनि, लाश खां यार अॻु मां कीअं कढां, त कंहिं क़िस्म में कोई बि टेंशन न आहे, कोई बि परेशान थियण जी ॻाल्हि न आहे। अॻिते जेको आहे निकिरी सघो था। साईं ॻाल्हि सम्झ में अचे थी या मां रुॻो तकरीर थो कयां? कोई बि हा नथो करे, सम्झ में न अचे वरी पुछा बि कयो। साईं कुझु अरसे लाइ मैयत खे क़बर में अमानत करे रखणु कीअं आहे? बाद में उतां कढी करे ॿी जॻह ते दफ़न करणु बिल्कुलु ग़लति आहे, नाजाइज़ अमल आहे। काफ़ी माण्हू चवंदा हिते असां हिन क़बर खे, हिन बंदे खे फ़िलहाल हिते पूरो हूंदो अमानत तौर ते, ऐं बाद में तव्हां कढी करे ॿिए हंधि शिफ्ट कंदासीं, नाजाइज़ अमल आहे इहो। तव्हां चवंदो साईं हिन जो मालिक को मिले ई नथो, इन एतबार सां असां हिनखे दफ़न कयोसीं। बिलफ़र्ज़ मालिक जेकॾहिं नथो मिले तहक़ीक़ात करायो। हिन ज़माने में असांजे ज़माने में सर्द खाना बि ज़्यादा आहिनि, तव्हांजे लाड़काने में बि आहे, काफ़ी ॿियनि शहरनि में बि आहे। फ़िलहाल उते जेको जमा करे छॾियो उते, पर ज़्यादा मालूमात खां बाद में बि इन जो कोई रिश्तेदार नथो मिले, उनखे दफ़न करे छॾियो। हा बाद में रिश्तेदारनि जे लाइ बि जाइज़ न आहे हाणे तव्हां कढी करे पंहिंजे ॻोठ में शिफ्ट कयो, हे ग़लति माहौल आहे। त बाबा हिन असां लाश खे हिते अमानत तौर ते जेको आहे रखूं था, ऐं बाद में हिनखे असां कढी करे पंहिंजे ॻोठ ॾे वेंदासीं, नाजाइज़ अमल आहे। किथे बि कंहिंखे मैयत खे जॻह मिली, बसि इहा ई हिनखे मिली वई, ॻाल्हि ख़तमु। साहबा जा मुख़्तलिफ़ असांखे वाक़िया मिलंदा। साहबा पाण मके जा रहण वारा हुआ, मदीने में रहण वारा हुआ, ऐं साहबा जो जेको मौत थियो या जिते शहीद थिया, अजीब व ग़रीब इलाइक़नि जे अंदरि। अबू अयूब अंसारी रज़ी अल्लाह ताला अन्हु मदीने में, जेनियन मदीने में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी महिमान नवाज़ी फर्स्ट नंबर ते अबू अयूब अंसारी कई, पंहिंजे घर में वठी विया। ग़ालिबन 4 महीना नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घर में रहिया, अबू अयूब अंसारी रज़ी अल्लाह ताला अन्हु घर में, ऐं पंहिंजो जेनियन घर मदीने में। ऐं इन खां बाद में अल्लाह ताला उनखे क़बर कहिड़ी जॻह ते ॾिनी? तुर्की जे अंदरि, इस्तांबुल इलाइक़े में। त जिते बि जेकॾहिं अगरि किथे कंहिं रिश्तेदार खे क़बर अगरि मिली वई न, उनखां बाद में उनखे उतां कढाए करे ॿिए जॻह ते शिफ्ट करणु हे ग़लति अमल आहे। त हे सभु ॻाल्हियूं ॾिसो न, हिन टाइम असां जेके बयानु कयूं था न, अक्सर जेके ॻाल्हियूं जेके हदीस जे मुताबिक़ हूंदियूं आहिनि, हदीस जे मुताबिक़ क़ुरान जे मुताबिक़ हूंदियूं आहिनि न, त उहो असां मुस्लमाननि खे सम्झ में छॾे करे न ईंदियूं आहिनि, त असांजी स्टडी थियल न हूंदी आहे, असां इस्लाम सिखियो न हूंदो आहे। पोइ इन करे अजीब ॻाल्हि लॻंदी आहे, साईं हे ॻाल्हि साईं तूं कीअं कई आहे,
जीअं पहिरियों ई ज़माने मां चयुमि त चाची सां निकाह करणु जाइज़ आहे। अड़े वाह अस्तगफुरुल्लाह अस्तगफुरुल्लाह अस्तगफुरुल्लाह, हे बा मुला इस्लाम खां निकिरी वियो सभु आहे, हिन कहिड़ी ॻाल्हि कई आहे? त ॾिसो इहा सभ खां पहिरियां जेकॾहिं अगरि मुस्लमाननि न इस्लाम खे पढ़ियो हुजे हा न, चवंदा कंहिं क़िस्म जो कोई ॻाल्हि न आहे, साईं जी ॻाल्हि कई आहे, बिल्कुलु दुरुस्त ॻाल्हि कई आहे। हक़ीक़त में चाची सां कंहिं सूरत में निकाह थी सघे थो, पर असां इस्लाम बिल्कुलु न आहियो पढ़ियो, इस्लाम जी तालीम असां सिखी न आहे। इन एतबार सां पोइ इहे ॻाल्हियूं असांखे अजीब ग़रीब ऐं ॾुखियूं लॻंदियूं आहिनि। त इन करे मां बार बार वरी बि नसीहत कयां थो, पंहिंजे घरनि जे अंदरि इस्लामी किताब रखो, पंहिंजी ख़वातीन खे हुकुम ॾियो, घर वारनि खे हुकुम ॾियो, उहे उन इस्लामी किताब खे पढ़नि, तव्हांजी औलाद खे इस्लामी किताब जो मुतालो कराइनि ऐं तव्हांजी औलाद खे साहबा जा मुख़्तलिफ़ जेको आहे वाक़िया ॿुधाइनि। त बार बार कोशिशि कयो। अजीबो ग़रीब असांजो हिन टाइम यार माहौल लॻल पियो आहे, मुस्लमान जो घर आहे ऐं असां नौजवान पंहिंजी नियाणियुनि खे, नौजवान पुटनि खे LCD घर में लॻाईंदीसीं। हाणे बाबा ॾिसो फिल्मूं ॾिसो, वियो ॾिसो बॉलीवुड जूं फिल्मूं ॾिसो, फलाणियूं जेको आहे फिल्मूं ॾिसो, त पोइ असांजा मुस्लमान कहिड़े ट्रैक की तरफ़ वेंदा? हे पोइ गुमराही तरफ़ वेंदा। गुमराही खां पंहिंजी औलाद खे बचायो, दीनी तालीम उन्हनि खे ॾियो, ऐं जीअं जो दीनी तालीम उन्हनि खे ॾींदव तव्हांजी नसल जेको आहे गुमराही खां बची वेंदी। त इंशाअल्लाह कोशिशि कंदासीं। हवा पर्चियूं हिन जुमे ते ज़्यादा थियूं न, तुंहिंजे मथे जुमे ते पढ़ंदासीं। साईं गुसुल करणु वक़्तु वुज़ू कंदा आहियूं, छा उन वुज़ू सां नमाज़ पढ़ी सघूं था या नथा पढ़ी सघूं? पढ़ी सघो था, कंहिं क़िस्म में कोई बि टेंशन न आहे। गुसुल कयो न, जनाब सां घरवारी हुई, सोबत थी, बुरोई साहिब तूं खिलेंदो भला, शादी न थियल छा? नासिर भाई घरवारी हुई, उन सां सोबत थी, इहे ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि जेके असां करे सघूं था। हे असांजो दीन आहे, असांजो हिसो आहे, इस्लाम आहे। घरवारी सां सोबत कईसीं, इन खां बाद मां गुसुल कयुमि, गुसुल में वुज़ू कयुमि। हाणे उन वुज़ू सां नमाज़ पढ़ी सघां थो नथो पढ़ी सघां? हे सभिनी सां इहो मसइलो पेश ईंदो आहे। बिल्कुलु पढ़ी सघंदो, कंहिं क़िस्म कोई बि टेंशन न आहे, ॿिए वुज़ू जी ज़रूरत बि न आहे। इन वुज़ू सां जेको नमाज़ पढ़ी सघो था। त हे मसइला ॾिसो फ़ाइदो ॾियंदा नुक़सानु ॾियंदा। त काफ़ी बंदा पोइ इन में कन्फ्यूजन जो शिकार थींदा, यार अलाए थींदो अलाए न थींदो, नमाज़ थी अलाए न थी। त इनशाअल्लाह टेंशन जेको आहे कंहिं क़िस्म जो कोई बि न कयो, जेसिताईं ज़िंदा आहियूं इनशाअल्लाह तव्हांखे ॿुधाईंदा रहंदासीं। ऐं जेकी बि मुंहिंजी ॻाल्हि हूंदी आहे, ॾिसो मां जेकी बि ॻाल्हि कंदो आहियां, कंहिं बि साथी सां यकीन कयो, मिंबर ते वेठो आहियां, हसद जी बेस ते न आहियां कंदो, सार जी बेस ते न आहियां कंदो। काफ़ी ॻाल्हि मुंहिंजी जेकी ॻाल्हि आहे न, उहा काफ़ी असांजे दोस्तनि खे ॾुखी लॻंदी आहे। उहा कंहिं छाजे करे ॾुखी लॻंदी आहे? यकीन तौर ते उहो गुनाह असां में अंदरि हूंदो आहे। मां जीअं पहिरियों ॿुधायुमि न, त मां चवंदुमि न यार ॾाढ़ी रखणु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुनत आहे, ॾाढ़ी तां छो कटाई आहे? त पोइ हाणे हिते असांजी मस्जिद में जेके बि ॾाढ़ी कटियल आहिनि, इहे ॿार वञी करे चवंदा ॾिस न साईं मूंखे निशानो बनायो आहे। यकीन कयो मां कंहिंखे हिते मस्जिद में निशानो, तव्हांखे निशानो मां छो बणाईंदुमि यार? भला मुस्लमान भाउ सां बि कोई निशानो कंहिंखे बणाईंदो? इस्लामी एतबार सां हे जेके असां वेठा आहियूं सभु ॿाहिरियूं, मुंहिंजो तव्हां ते निशानो बणाइणु ठहे ई नथो। हा, मुंहिंजो निशानो बणाइणु गैर मुस्लिम ते ठहे थो त उहो इस्लाम जो दुश्मन आहे। त मुंहिंजो निशानो तव्हां ते बणाइणु कंहिं क़िस्म जो कोई बि ठहे नथो। त ॾाढ़ी रखण जी जॾहिं ॻाल्हि कंदा आहियूं, उनजे अंदरि तव्हांजो फ़ाइदो हूंदो आहे। शराब खां रोकण जी ॻाल्हि कंदा आहियूं, त अल्लाह माफ़ करे कोई बि अगरि मुस्लमान उनजे अंदरि फॉल्ट हूंदो, उहो चवंदो ॾिठी न यार साईं पूरे मजमे में मुंहिंजे तरफ़ इशारे करे इहा ॻाल्हि कई, हालांकि बिल्कुलु इहो मुंहिंजो इरादो न हूंदो आहे। इहे सभु ॻाल्हियूं इन बेस ते कंदा आहियूं त इहे गुनाह जेसिताईं गुनाहनि खे असां बयानु न कंदासीं, मुस्लमान मां उहो गुनाह न निकिरंदो। गुनाह खे ज़लील करे बयानु कबो आहे, गुनाहनि खे ज़लील करे बयानु कबो आहे, गुनाह खे ख़राबु करे बयानु कबो आहे। छाजे करे? त नफ़रत ॾियाराइबी आहे त हे गुनाह भलो न आहे, हे गुनाह तव्हांखे डैमेज ॾींदो। ॾिसो हिकिड़ो को मर्ज़ सीने में लॻल हुजे, त उन मर्ज़ खे कढण जे लाइ डॉक्टर छुरी इस्तेमालु कंदो आहे न कंदो आहे? औज़ार इस्तेमालु कंदो आहे? मुख़्तलिफ़ क़िस्म जी तकलीफ़ ईंदी आहे, पोइ डॉक्टर असांजो ख़ैरु ख़्वाह हूंदो आहे। कोई ईअं न चवंदो डॉक्टर जेको आहे ज़ालिम आहे, मुंहिंजे मार्क्स खे जेको आहे हितां कटे थो, बल्कि उहो ख़ुदि पाण बि सम्झंदो, ॿिया माण्हू बि सम्झंदा त डॉक्टरनि जो ख़ैरु ख़्वाह आहे। हिन खां इहो मर्ज़ परे करणु चाहे थो। यादि रहणु खपे, जेके बि अहल इल्म आहिनि इहे तव्हांजो रूहानी इलाजु करण जे लाइ वेठा आहिनि, ऐं हर हिकु आलिम इलाइक़े जे लाइ सरमायो हूंदो आहे। हर हिकु आलिम पंहिंजे इलाइक़े जे लाइ सरमायो हूंदो आहे, ऐं उनजी कोशिशि बि इहा हूंदी आहे त हे पब्लिक में जेको फॉल्ट पियल आहे, इन फॉल्ट खां इहा पब्लिक बची वञे।
पोइ उन जे अंदरि कॾहिं कॾहिं जीअं डॉक्टर हिकिड़ी गोरी ॾींदो आहे जेकी ॾुखी बि हूंदी आहे, अहिड़ी दवा ॾींदो आहे जेकी मिठी बि हूंदी आहे, अहिड़ी दवा ॾींदो आहे जेकी इंतिहाई कोड़ी हूंदी आहे, पर बर्दाश्त करे उहो पीअणो पवंदो आहे ताकी उहो मर्ज़ु निकिरी वञे। त जेको बि असां हिन टाइम ॿुधाईंदा आहियूं, जेके बि क़ुर हदीस खां रेफरेंस ॿुधाईंदा आहियूं, इन जे अंदरि तमामु मुस्लमाननि जी भलाई रखियलु हूंदी आहे। अल्लाह ताला तमामु मुस्लमान खे नेक ऐं साले बनाए।